कारूंजर जी तारीख़ सां कयल हथचुरान जो उज़ालो न थी सघियो आहे। नंगर पार्क जे क़दीम जीन मंदर मां खयल 6 मुजस्समा ऐं मूर्तियूं आसार क़दीमा खाते अञा ताईं वापसि न कयूं आहिनि। यादि रहे त हफ़्तो अॻु में नंगर पार्क जे क़दीमी जीन धर्म जे मंदर मां तारीख़ी 6 मुजस्समा ऐं मूर्तियूं आसार क़दीमा खाते पारां खणी हैदराबाद मुंतक़िल कयूं वयूं। कारूंजर जी सुञाणप ऐं हज़ारें सालनि जी तारीख़ जो हिसो बणियल मुजस्समनि ऐं मूर्तियुनि खे महफ़ूज़ बणाइण बदिरां खणी हैदराबाद मुंतक़िल करण वारे वाक़े ते सुॼाण धरियल में सख़्तु ताव पखिड़ियल आहे ऐं मूर्तियुनि खे साॻी हालत में वापसि म्यूज़ियम या मंदर में आणण जो मुतालबो कयो पियो वञे। उन सिलसिले में लेखक ऐं समाजी अॻवान हाजी कुंबर इस्लाम कोर्ट प्रेस क्लब वारो एहतजाज जो सॾु पिणु ॾेई छॾियो आहे। हाजी कुंबर जो चवणु आहे त कारूंजर जी हंज में मौजूदु समूरा क़दीमी माॻ लावर्स पियल आहिनि, जिन जे लाॻापियल खातो वारसी त नथो करे, पर वेतर जीन धर्म जे मंदरनि मां 6 मूर्तियूं खणी तारीख़ सां हथचुरांद कई वई आहे, जंहिंखे थरपारकर जा सञावन कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। नंगर पार्कर म्यूज़ियम मौजूदु आहे, साॻी मूर्तियूं खणी उन ई म्यूज़ियम में महफ़ूज़ कयूं वञनि।